नाज़िन पूरी सिंध जी ڪرونڊي में 8 जनवरी ते तालीम जो ॾिहाड़े जे हवाले सां ڪرونڊي जे उस्तादनि तरफ़ां पंहिंजा वीचार हिन रेत वंडिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था एम रफ़ीक सुमरो जी ही रिपोर्ट। अॼु 8 जनवरी ते तालीम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। असां महिल मौजूदु आहियूं IB हाई स्कूल ڪرونڊي में। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उस्तादनि सां त हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि। तालीम हासिल करण जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताकीद फरमायो त तालीम हासिल करियो हथां के तव्हांखे चीन छो न वञणो पवे। इन मां मुराद इहा आहे त केतिरियूं बि तकलीफ़ूं अचनि त बि असांखे तालीम हासिल करणु घुरिजे। कंहिं बि सिचुएशन में कंहिं बि मामलात में असां सभ खां पहिरियां जेका प्रायोरिटी रखूं उहा तालीम जी रखूं। जेका तालीम आहे इंसान जी ज़ीनत आहे ऐं जंहिं बि हिकिड़े कोटेशन में आयो आहे त जेको तालीम आहे इंसान लाइ हिकिड़ो वॾो हथियार आहे त असां सभिनी इंसान लाइ तालीम ज़रूरु आहे। हुज़ूर पाण फरमायो आहे त जेका तालीम आहे मर्दनि तोड़े औरतुनि ते बि फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं मर्द बि तालीम हासिल कनि था त औरतुनि लाइ बि। देशवासियुनि खे मैसेज ॾियणु थो चाहियां त पंहिंजी औलाद खे जेको आहे तालीम जे ज़ेवर खां नवाज़ियो। उन्हनि खे कंहिं बि मंज़िल ते पहुचाइण लाइ पाण खे पतोड़नो पवंदो। तव्हांजो ही वाहिदी हथियार आहे एजुकेशन जेको तव्हां माणे सघो था। चैनल तां इहो ई प्लेटफॉर्म तां मैसेज ॾींदासीं त पंहिंजा जेके बि नंढा ॿार वालदेन जा आहिनि उहे स्कूलनि में दाख़िल कराइण ऐं उन्हनि जे मुस्तक़बिल खे संभालनि त बहितरी। जनवरी तालीम जो ॾियारो आहे। इन में असां सभिनी पंहिंजे सिंध वासियुनि खे पंहिंजे पाकिस्तान वासियुनि खे इहो मैसेज ॾींदासीं त बराए महिरबानी जेके बि तव्हांजा नंढड़ा मासूम गुलनि जहिड़ा ख़ूबसूरत ॿार जेके तालीम जे ज़ेर खां महरूम आहिनि होटलनि ते वीचारा थांवा पिया धोइनि किथे जेका सो ॿुआरियूं पिया ॾियनि बंगलनि ते जेका सो ग़ुलामियूं पिया ॾियनि। बराए महिरबानी असां तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदासीं सजेस्ट कंदासीं सभिनी सिंध वासियुनि खे त बरा पंहिंजे बचनि खे इन जेका सो गंदगी मां कढी करे हिकिड़े तालीम वारे इदारनि में आणो त जीअं उहो पढ़ी लिखी करे हिकिड़ा सुठा इंसान भला ख़ूबसूरत जेका सो लीडर थी सघनि। अॼु असां 8 जनवरी तालीम जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। तालीम जे हवाले सां मां तव्हांखे कुझु हिदायतूं कंदुसि। इहा तालीम ई आहे जेका इंसान खे इंसान बणाए थी। यानी जेकॾहिं तालीम खे कढी छॾिजे त इंसान में ऐं हैवान में को फ़र्क़ु नथो रहे। उन जे करे असां सभिनी जे लाइ तालीम लाज़मी आहे। असांखे घुरिजे त असां बि तालीम पिरायूं ऐं असां पंहिंजे ॿारनि खे न्याणियुनि खे सभिनी खे तालीम हासिल करण जे लाइ स्कूल में मोकिलियूं ऐं उन्हनि खे तालीम जे इल्म सां रोशनाई अप्रोच कयूं। कैमरामैन फारूक सां गॾु रफ़ीक सुमरो मेरा TV ڪرونڊي।